नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मिठी मां ख़बर ॾींदा हालो त मिठी जे सोटड़ कॉलोनी में प्लाट जे मालिकी तां बासरन हमलो। तनेरा सोटड़ ते वियाशाणू तशद्दुद जिस्म ते तशद्दुद जा निशान ज़ाहिर। पुलिस बासरन ते केस दाख़िल करण इलाज लाइ लेटर ॾियण खां इनकार करे छॾियो। तनेरा सोटड़ तकरारी प्लाट ते पहुतो त मौजूद बासरन वियाशाणी तशद्दुद करे ज़ख़्मी करण खां पोइ कॉलोनी में गिलींदा रहिया। मुतासिर बासरन खिलाफ़ एहतजाज कंदे चयो त आऊं पंहिंजे प्लाट में सिरूं लारायूं त बासरन रामू सोटड़ जी बच ते महादेव सोटड़ ऐं ॿियनि तशद्दुद जो निशानो बणाइण बाद 4 कलाक यरगमाल करे छॾियो ऐं मौज़दन जी मुदाख़लत ते आज़ाद कयो वियो आहे। तनेरा सोटड़ वधीक चयो त तशद्दुद जा निशान ज़ाहिर आहिनि पर थाणे जा चकर कटिया आहिनि पर इलाज लाइ लेटर नथो ॾिनो वञे ऐं केस बि दाख़िल नथो कयो वञे। असांजी ज़मीन ऐं प्लाट ते ॼाणायल बासरन कब्ज़ो कयो आहे ऐं असांजी ज़मीन जा कूड़ा स्टाम्प पेपर लिखाए फ्रॉड कयो वियो आहे। तनेरा सोटड़ चयो त असां सां ज़ुल्म थियो आहे। बिला जॉइस पंहिंजे प्लाट में हमलो करे मोबाइल फोन रोक रक़म ऐं शनाख्ती कार्ड भी फुर करे विया आहिनि। मूंखे ॼाणल बासरन मां जान जो ख़तरो आहे। मारे छॾींदा। ज़िले इंतज़ामिया ऐं इख्तियारियूं नोटिस वठी केस दाख़िल करे इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।